जश्न आज़ादी के सिलसिले में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गुजे में एक पुरवकार तकरीब मुनक़िद की वई, जंहिंमें स्कूली ॿारनि पारां मिली नग़मनि, गीतनि, शेरनि, टेबलोज़ ऐं लफ़्ज़नि सां वतन अज़ीज़ के भरपूर ख़राज तहसीन पेश कयो वियो। तकरीब जो आगाज़ हेड मास्टर हाई स्कूल गुजो ऐं गस्टा तालके मीरपुर साकरो जे सदर पारां क़ौमी परचम फड़काए सलामी पेश करण सां कयो वियो। तकरीब में शागिर्दनि मक़सूद पंवर, अब्दुल गफ़ार, मोहम्मद यासिर शीदी, अदील मेमण, नबील सूमरो, राहिब सूमरो, अतीक मेमण ऐं ॿियनि पारां नाते हमद ऐं मिली नग़मा ऐं शाइरी पेश कई वई, जॾहिं त अल्ताफ़ जोखियो, साजिद सूमरो ऐं गाज़ी ख़ान पारां तक़रीरूं ऐं सारंग सूमरो, इज़हार सूमरो ऐं ॿियनि पारां टेबलोज़ पेश कया विया। तकरीब के ख़िताब कंदे सीनियर हेड मास्टर रहीम बख्श बलोच, गस्टा तालके मीरपुर साकरो जे सदर शिराज मेमण, सीनियर उस्ताद गुल हसन मेमण ऐं नौजवान उस्ताद अदनान मेमण ऐं ॿियनि चयो त 14 अगस्त नंढे खंड जी तारीख़ जो हिकु अहम ॾींहुं आहे, जेको दर्स ॾिए थो त जिदोजहद मुसलसिल आलमी साम्राज्यनि खे बि झुकण मजबूर करे थी। हिननि चयो त शागिर्द मुस्तक़बिल जा मेमार हूंदा आहिनि। इन्हनि तक़रीबनि जो मक़सदु नई नस्ल खे मुल्क जी तरक़ी ऐं तामीर लाइ किरदारु अदा करणु ऐं अॻुवाणी करण लाइ तयारु करणु आहे। मौक़े ते शागिर्दनि में यूनियन काउंसिल